नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। जीअं त वैसाख जो महीनो हले थो ऐं वैसाख जे महीने में पाणी दान करण जी तमामु वधीक महिमा चई वई है, त अॼु मां तव्हांखे हुन ई संदर्भ में कथा ॿुधाईंदमि त वैसाख जे महीने में जल दान जो हेॾो वधीक महत्व छो आहे। अध्याय 6 वैसाख महात्म जी इहा कथा आहे। महर्षि नारद चवण लॻो त हे अम्बरीक, वैसाख जे महीने में तपत का दुखी ऐं प्यासे खे जो जल नथो प्यारे, इहो शख़्स नीच खां बि नीच आहे। अहिड़ो शख़्स नीच जूणियुनि में जन्म वठी 84 लख जूणियूं भटके थो ऐं हिन खां वास्तो रखण वारो हिकु तोखे मां ब्राह्मण जी कथा ॿुधायां थो, तूं ध्यानु ॾेई ॿुध। महाराजा अख्याक जे कुल में हेमंत नाले महाबली राजा थी गुज़रियो आहे। इहो ॾाढो दानी, धर्मात्मा ऐं ईश्वर जो भक्त हो। पंहिंजी उम्र में अनेक बार गऊ दान भी कयो हुई, पर हमेशह कपटी साधुनि खे ई दान ॾींदो हो। ॿिया बि केतिरनि ई क़िस्मनि जा दान ऐं पुण्य कया हुई, छाकाणि त हिन जे मन में इहो ई तकबर हो त पाणी त मुफ़्त जो आहे, तंहिं करे को बि पैसो नथो लॻे। तंहिंखां सवाइ सभु हंधि सवलाईअ सां मिलंदो आहे। हिन दान करण मां कहिड़ो फल मिलंदो, इहो सोचे हुन कॾहिं बि पाणीअ जो दान न कयईं। हुनखे गुरु विशिष्ट जीअं घणेई सम्झायो, लेकिन त बि हिन जल जो दान कॾहिं बि पंहिंजे जीवन में न कयो। उन ॾोह करण करे मरण खां पोइ हिन भवण जी जूण पातरी। केतिरा ई ॾींहं गुलनि जो वास वठंदो रहियो, तंहिंखां पोइ कुते जो जनमु पातईं ऐं हुन खां पोइ हिकु किरड़ीअ यानी चिचीअ जो जनमु पातईं। हुन जनम में 88 सालनि ताईं जीव जंत कीड़ा मकोड़ा खाई पेट पालींदो रहियो ऐं हिकु दफ़े राजा सरत कीर्ति जे मथां घुमी रहियो हो। राजा वटि हिकु ब्राह्मण आयो। राजा घणे आदर ऐं सत्कार सां हिन खे प्रणाम कयो, पंहिंजे सिंहासन ते विहारियो ऐं चरण धोई करे चरणामृत पातईं ऐं बाक़ी बचियल जल चौतरफ़ा छिड़कण लॻो। छंडे पवण सां चिची चूं चूं करण लॻी। हिन जी चूं चूं सरत देव शर्मा जे कननि ते पई ऐं हिन खे दिलि में दया आहे ऐं हुन खां पुछणु लॻो त तूं कहिड़े पाप जे करे हिन जन्म में जूण में जनमु वरितो अथई। तॾहिं हुन चिची चयो त हे राजा अम्बरीक, इहा किरड़ी सरत देव शर्मा खे चवणु लॻी त हे स्वामी, मां असल में हेमंत नाले राजा होस अखवा कुल में पैदा थियो हुयुसि। मां पंहिंजे जीवन में केतिरा ई दफ़ा गौदान कई, तॾहिं बि मूंखे इहा नीच जूण मिली आहे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त मूंखे इहा नीच जूण छो मिली आहे। हुन जी ॻाल्हि ॿुधी सरत देव शर्मा ध्यानु धारे जोग में जाचे किरड़ीअ खे चवणु लॻो त हे किरड़ी, उन में को बि शक न आहे कि भले ई पूर्व जन्म में राजा हूंदे हुए ऐं तमामु दान बि कंदे हुए, पर तो हिकु महा उत्तम दान पंहिंजे जीवन में कॾहिं बि कोन कयो। यानी वैसाख वारे महीने में तो कॾहिं बि जल दान न कयो ऐं दान बि कपटी साधुनि खे ई कयो अथई। तंहिं करे तोखे इहा जूण मिली आहे। ॿिया जेकी बि तो दान कया आहिनि, सभु फल जी इच्छा रखी कया आहिनि, तंहिं करे तुंहिंजो ही हाल थियो आहे। त चिचीअ जे रूप में हेमंत राजा, हाणे तूं ख़्यालु न कर, मां तुंहिंजी मुक्ति करे थो छॾियां। वैसाख महीने जे सनानु दान करण जो हिकिड़े ॾींहं जो फल मां तोखे अर्पण थो कयां। सरत देव जे एतिरे चवण सां राजा हेमंत चिचीअ जी जूण मां छुटी पियो ऐं देव ॾेई पाए करे हुन ब्राह्मण जे चरण कमल ते किरियो ऐं ॿियनि सभिनीनि खे प्रणाम करे विमान ते चढ़ी वैकुंठ ॾांहुं हली वियो। घणेई वक़्त ताईं स्वर्ग जा सुख भोगे वरी मृत्यु लोक में आयो ऐं पोइ जनम मरण सां चक्कर मां छुटी पियो। त हे राजा अम्बरीक, उन करे वैसाख महीने में शुभ कर्म करणु खपे जो मुक्तीअ जी मंजिल ते पहुचाए वारो आहे। उन्हनि सभिनीनि दाननि मां बि महाश्रेष्ठ दान जल जो दान ज़रूरु करणु खपे। त इहा हुई अॼु जे वैसाख महीने में जलदान जो महत्व। त असां सभिनीनि जो बि इहो कर्तव्य आहे कि जिते बि थी सघे, जेतिरो बि थी सघे, पाण खे बि जलदान करणु खपे। महीने खां ई तुलसी जो जलदान बि शुरू थी वेंदो आहे। हुन लाइ छा कबो आहे त पंहिंजी तुलसी जे मथां हिकिड़ी नंढी मटीअ जी हुन में पाणी भरे करे हुन में टूंग करे छॾिजे। जीअं बूंद बूंद पाणी
तुलसी माता में पवंदो रहे त जीअं माता खे गर्मी न लॻे, माता मुरझाइनि न। मां बि पंहिंजे घर जी तुलसी जे मथां इहो करे रखियो आहे त इहो बि महादान मञियो वेंदो आहे वैसाख जे महीने में। ऐं हिन जे अलावा पखियुनि जे लाइ अन्न रखिजे, जल रखिजे। उहे बि गर्मी में प्यासा हूंदा आहिनि त हुननि लाइ बि थी सघे त पंहिंजे घर जी छिति ते पाणीअ जी व्यवस्था ज़रूरु कजे। त इहो आहे जलदान जो पाण खे कोशिशि करे वैसाख जे महीने में ज़रूरु करणु खपे। त ही हो अॼु जो वीडियो कि वैसाख में जलदान छो कजे। हिन जे अलावा बि वैसाख महीने जो महात्म ऐं आखा टीज जो वीडियो मां विझी रही आहियां, तव्हां चेक करे सघो था। हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल आहे। ऐं तव्हांखे इहो वीडियो वणियो हुजे त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस कंदा त मां जीअं ई नयो वीडियो विझंदमि तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदो। त वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।